नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो शहर जा मेन रोड जंहिंमें सांगड़ रोड, हथुंगो रोड, CNG रोड समेत शहर जा नंढा वॾा लिंक रोड गुज़रल केतरन ई सालन खां हंधा उखड़ी तबाह थी विया। करोड़े रुपया माहवार बजट हुजण बावजूद गुज़रल केतरन ई सालन खां बजट किथे ख़र्च थिए पई कंहिंखे बि को पतो नाहे, जंहिं करे शहर जा मेन रोड दोबारा ठहिण त परे जी ॻाल्हि आहे, पर हिते हेल ताईं रिपेयरिंग भी न थी सघियान। मेन रोड डिघे अरसे खां टुटल हुजण सबबि शहर खंडरा जो ॾेख ॾियण लॻो आहे, ॼण ही तारीख़ी शहर लावारिस बणिजी चुको आहे। रोड न हुजण सबबि हिते सदाईं ट्रैफिक मुअतल रहे थी। स्कूल जे ॿारनि समेत शहरनि खे अच वञ में सख़्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾियणो पवे थो। रोड टुटण ऐं सेवरेज सिस्टम अॻे ई नाकाम हुजण सबबि बरसातनि तोड़े हर ॾींहुं गटर नाला उथलण सबबि रोड गंदे पाणी हेठि अची वञनि था, जंहिं सबबि रवासी आज़ाद वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिते चूंडियल नुमाइंदा तोड़े आला इख्तियारियूं शहर जो मेन रोड ॿीहर तहमीर कराए शहरनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ कपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।